अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अवामी आवाज़ टीवी में भली कार आऊं आया अफशा उस्मान। सब खां पहिरीं शामिल कंदासीं हेडलाइंस। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस पारां सूबे जे समूरनि जजनि खे सरकारी स्कूलनि अस्पतालनि ऐं जेलनि जा दौरा करण जी हिदायत। जज पंहिंजे ज़िलनि जे स्कूलनि अस्पतालनि ऐं जेलनि जा दौरा करे ॿारनि जी तदरीसी अमल ऐं मरीज़नि खे मिलंदड़ सहूलियतनि ऐं दवाउनि जी फराहमी, कैदियुनि खे मिलंदड़ सहूलियतनि जे हवाले सां रिपोर्टूं तयार कनि। चीफ जस्टिस अहमद अली शेख जा रिमार्क्स। कराची जी एहतसाब अदालत इंस्टीट्यूट ऐं गैर कानूनी भर्तियुनि ऐं करप्शन वारे केस में शरीक जवाबदार अब्दुल हफीज़ खे केस जा नकल फराहम करे छॾिया। ईंदड़ ॿुधरी ते जवाबदार मथां फर्द जुर्म लागू करण जो इम्कान। शहीद बेनज़ीराबाद ज़िले जे लॉ ऑफिसरनि ऐं प्रोसिक्यूटरनि पारां मुतालबनि जी मञता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो। असां सां ज्यादती थी रही आहे। जेके ॿियनि खे इंसाफ़ वठी ॾियण में मदद कंदा आहिनि, इहे पाण पंहिंजे इंसाफ़ लाइ बाकारी भरिया आहिनि। मुलाज़िमनि जूं दाहूं। ऐं नवाबशाह में शहरियनि, अदीबनि, शाइरनि, सान्या मिलन सिंध में थींदड़ घर ऐं आदमशुमारी बाबति शदीद ख़दशनि जो इज़हार करे छॾियो। मोहरम अली भट्टी हाल में कोठायल आदमशुमारी जागरता सेमिनार ऐं ओपन फोरम दौरान सिंध में रहंदड़ हर माण्हू खे ॿोलीअ वारे खाने में सिंधी लिखण, आदमशुमारी जो मुदो वधाइण, ॿेड़ियुनि ऐं दरगाहनि ऐं बेघरनि जी ॻणप खे यकीनी बणाइण, सिविल सोसाइटी सियासी कारकुननि खे आदमशुमारी मुहिम में शामिल करण, माज़ूरनि ऐं खदड़नि फ़क़ीरनि खे ॻणप यकीनी बणाइण ऐं पेंसिल सां घर शुमारी वारे मामले जी आला सतही अदालती जांच कराइण लाइ ठाराव पास। नाज़रीन, हीअ हेडलाइन्स तफ़सीली ख़बरूं हिकु शॉर्ट ब्रेक खां पोइ। ख़बरनि में हिकु दफ़ो ॿीहर भली कार। सिंध हाई कोर्ट जी चीफ जस्टिस अहमद अली शेख हलफ़ खणण खां पोइ सूबे जे समूरनि डिस्ट्रिक्ट जजिस खे ख़त लिखी सरकारी स्कूलनि, अस्पतालनि ऐं जेलनि जा ओचिता दौरा करण जी हिदायत कई आहे। ख़त में चयो वियो आहे त जजिस पंहिंजे ज़िलनि जे स्कूलनि ऐं अस्पतालनि जा दौरा करे ॿारनि जी तदरीसी अमल ऐं मरीज़नि खे मिलंदड़ सहूलियतनि ऐं दवाउनि जी फराहमी जे हवाले सां रिपोर्टूं तयार कनि। ख़त में वधीक चयो वियो त जज जेलनि में बि ओचिता दौरा करे कैदियुनि खे मिलंदड़ सहूलियतनि जे हवाले सां पंहिंजूं रिपोर्टूं तयार कनि। चीफ जस्टिस अहमद अली शेख स्कूलनि, अस्पतालनि ऐं जेलनि जे हवाले सां दारदार रिपोर्टूं तयार करे रजिस्ट्रार वटि जमा कराइण जी हिदायत पिणु कई आहे। कराची जे एहतसाब अदालत इंस्टीट्यूट में गैर कानूनी भर्तियुनि ऐं करप्शन वारे केस में शरीक जवाबदार अब्दुल हफीज़ खे केस जा नकल फराहम करे छॾिया। ईंदड़ ॿुधरी ते जवाबदार मथां फर्द जुर्म लागू कयो वेंदो। अॻूणे एमडी इंस्टीट्यूट ऐं घरू खाते वारे एडिशनल सेक्रेटरी हफीज़ुल्लाह अब्बासी ख़िलाफ़ इंस्टीट्यूट में गैर कानूनी भर्तियुनि वारे केस जी ॿुधणी थी। ॿुधणी दौरान शरीक जवाबदार अब्दुल हफीज़ खे केस जा नकल फराहम कया विया, जॾहिं त अदालत केस जी कार्रवाई 1 अप्रैल ताईं मुलतवी कंदे चयो त ईंदड़ ॿुधणी ते जवाबदार मथां फर्द जुर्म लागू कयो वेंदो। केस में गिरफ़्तार जवाबदार हफीज़ुल्लाह अब्बासी ज़मानत लाइ सिंध हाई कोर्ट सां राब्तो कयो हो, जॾहिं त शरीक जवाबदार अब्दुल हफीज़ अबूरी ज़मानत ते आज़ाद आहे। शहीद बेनज़ीराबाद ज़िले जे लाइ ऑफिसरनि ऐं प्रोसिक्यूटरनि पारां मुतालबनि जी मञता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुलाज़िमनि मेहू ख़ान जमाली ऐं मक़बूल सुमरे जी अॻुवाणी में दहशतगर्दी टोल अदालत जी ॿाहिरां एहतजाजी रैली कढी नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻुवाणनि अवामी आवाज़ टीवी खे ॿुधायो त इन्हनि जूं पघारूं ऐं ॿियूं मराहतूं अदलिया जी मुलाज़िमनि जी बराबरि नाहिनि, जंहिं करे हू परेशानियुनि जो शिकार आहिनि। हुननि जो त सर्विस स्ट्रक्चर नाहे, संदन अपग्रेडेशन करे खेनि तरक़ियूं उॾियारियूं वञनि। रैली में शरीक अॻुवाणनि जो चवणु हो त इन्हनि सां ज़्यादती थी रही आहे। जेके ॿियनि खे इंसाफ़ वठी ॾियण में मदद कंदा आहिनि, इहे पाण पंहिंजे इंसाफ़ लाइ दाहूं करे रहिया आहिनि। हुननि वज़ीर आला सिंध, चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी, आसिफ अली ज़रदारी, फरियाल टालपुर खां घुर कई त फौरी तौर इन्हनि जा जाइज़ मुतालबा तस्लीम कया वञनि, ॿिए सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। नवाबशाह में शहरियनि, अदीबनि, शाइरनि, सान्या मिलन सिंध में थींदड़ घर ऐं आदमशुमारी बाबति शदीद ख़दशनि जो इज़हार करे छॾियो। नवाबशाह प्रेस क्लब पारां मोहरम अली भट्टी हाल में कोठायल आदमशुमारी जागरता सेमिनार ऐं ओपन फोरम तरफ़ां गॾियल राय सां ठाराव पास कया विया। ठहरान में सिंध में रहंदड़ हर माण्हू खे ॿोलीअ वारे खाने में सिंधी लिखाइण, आदमशुमारी जो मुदो वधाइण, ॿेड़ियुनि ऐं दरगाहनि में घरनि जी ॻणप खे यकीनी बणाइण, सिविल सोसाइटी ऐं सियासी कारकुननि खे आदमशुमारी मुहिम में शामिल करण, माज़ूरनि ऐं खदड़नि फ़क़ीरनि खे ॻणप यकीनी बणाइण ऐं पेंसिल सां घर शुमारी वारे मामले जी आला सतही अदालती जांच कराइण जा ठाराव पास शामिल आहिनि। उन मौक़े ते ख़िताब कंदे पीपल्स पार्टी शहीद बेनज़ीराबाद जे सदर ऐं ज़िले काउंसिल जे वाइस चेयरमैन अली अकबर जमाली चयो त आदमशुमारी सिंध जो क़ौमी ऐं हसास मामिलो आहे। इन मामले ते सियासी पार्टियुनि खे मार्कू खणण वारी सोच बदिरां गॾियल क़ौमी फ़र्ज़ निभाइणो पवंदो।
हुन चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी सियासी तौर सूबाई हुकूमत जी सतह ते इन क़ौमी फर्ज़ में पंहिंजो भरपूर किरदार अदा करे रही आहे ऐं सभिनी खे गॾियल तौर इन मुहिम में असराइतो किरदार अदा करणु घुरिजे। तहरीक इंसाफ़ जे अॻवान फारूक अहमद चांडीअ चयो त आदमशुमारी जे फार्मनि में इहे खाना बि रखणु घुरिजनि त सिंध में तालीम जी शरह केतिरी आहे। केतिरा ॻोठ सिहत तालीम पीअण जी साफ़ पाणी समेत बुनियादी इंसानी हक़ खां महरूम आहिनि। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे अॻवान निसार मदकीरीअ चयो त सिंध जे क़ौमी कारकुननि वजूद जी बका वारे हर मरहले में सरतरी रखी थी क़ौमी फर्ज़ अदा कयो आहे। हुन चयो त आदमशुमारी में सिंध हुकूमत जी बुनियादी ज़िम्मेवारी आहे त आदमशुमारी जे मरहले खे साफ़ शफ़ाफ़ बणाइण ॾूरां इलाइक़नि ऐं ॻोठनि में रहंदड़ माण्हुनि में जागरता पैदा करे। उन मौके ते पीपी शहीद भुट्टो, नवाबशाह सिटीज़न एक्शन कमेटी, सिंधी अदबी संगत, मुस्लिम लीग नून, हक़ सूफ़ी अज़म वर्ल्ड, पीपीपी लेडीज़ विंग जे नवाबशाह प्रेस क्लब जे अॻवाननि पिणु ख़िताब कयो। कुंभ शहर में मजलिस वहदतुल मुस्लिम सिंध जे डिप्टी सेक्रेटरी जनरल मोहम्मद तकी जी बिना जवाज़ गिरफ़्तारी ख़िलाफ़ तलहार में प्रेस क्लब तलहार अॻियां MWM पारां एहतजाज जो मुज़ाहिरो कयो। उन मौके ते ज़िले अॻवान रिशाद अली, इमदाद अली लाशारी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त पीपी जो हिकु MPA पाबंदी मुड़ियल जमातनि जी पुठिभराई करे सिंध जे पुरअमन धरती ते फ़साद करणु चाहे थो। हुननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त अलामा मोहम्मद तकी खे पूरी तौर आज़ाद करे फ़सादियुनि जी पुठिभराई कंदड़नि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू कयो वञे। नाज़रीन, जो बुलेटिन पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। हर वक़्तु अपडेट रहण लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट अवामी आवाज़.com।